अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तहां ॾिसी रहिया आहियो काश न्यूज़ ऐं मां आहियां बरकत बलोच। हिक नज़र हेडलाइंस ते। कमू शहीद शहर मां नामालूम चोर चइनि दुकाननि जी छत टोड़े लख रुपयनि जो सामान चोरी करे फरार थी विया। वाक़े ख़िलाफ़ शहरिन कारोबार बंदि करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज कंदे दुकानदारनि ॿुधायो त कमू शहीद थाणे जे साम्हूं मार्केट मौजूदु आहे, पर उन बावजूदि चोरियूं मामूल बणियल आहिनि ऐं चोरनि खे खुलियल छूट मिलियल आहे। मुतासिरनि मुतालबो कयो त फौरी तौर ते चोरी थियल सामान वापसि करायो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। अब्दुल फताह सुमरो, काश न्यूज़, कमू शहीद। ही हुयूं हिन महिल जूं ख़ासि ख़बरूं ऐं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो काश न्यूज़ या विज़िट कयो असांजी वेबसाइट www.kashnewshd.com।